नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जो ॻोठ लॻ ग़ुलाम अली हिस्को अमले जी नाअहली सबबि नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगी खे 7 महीने खां बिजली जो करंट लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। संदसि कंहिं बि 7 महीने खां सार न लधी। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। जीअं त ॻोठ ग़ुलाम अली सोलंगी जे रहवासियुनि ऐं हुनजे अब्दुल गफ़ार सोलंगी जे वारसनि जा साईं हे पाड़ो जेतिरो असांजो हक़ु हुयो अब्दुल गफ़ार सां उहो हक़ु न थियो आहे, न ई वरी को तावन थियो आहे असांजे पाड़े सीरिया पर पुछण बि न आयो आहे। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल ते लड़ी बि न आया आहिनि, रहंदो उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे थो त बेक करंट आहे, 11,000 करंट न आहे। हुते इस्पताल में सर्टिफिकेट निकितल आहे त बेक करंट न आहे, हे 11,000 करंट आहे। इहा असां अञा कुझु सोचूं था, भलाई कयूं था। ॿारनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो असां वटि तव्हां आया हो ऐं असां वटि जे पहुता हो। इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां अवाम खे ॻोल्हे लहो था ऐं अवाम वीचारो बेवस आहे, कॾहिं कोन थो निकिरी सघे छो त लता एॾियूं गौरियूं आहिनि असांजे हिन एरिया जूं जो असां निकिरण लाइ तयारु था थियूं त असांखे रोकियो वञे थो, या वरी हुनखे अहिड़ो दबाव आहे जो क़ाबू थी था वञनि। हीअ असांजो छोकिरो जेको अब्दुल गफ़ार आहे इहो आयो हो बिजलीअ में। साईं हीअ बिजलीअ जो बिल कमु कंदो हुयो ट्रांसफार्मरनि जो, जेको सरकारी तौर बि वापडारा कराईंदा आहिनि ऐं इन्हनि दुकानदारनि खां ई कराईंदा आहिनि, ॿिए कंहिंखां कोन कराईंदा आहिनि। ऐं उते जॾहिं ट्रांसफार्मर चढ़ी वियो त उन लाइन खे पटी लॻियल हुई, जेका पटी कीअं खुली वई, कंहिं लाथी कंहिं न लाथी, उन जाइ ते जेको ग्रेड ते माण्हू वेठो उहो हिन महिल ताईं असां इलाही दफ़ा वियाऊं एच ए साहब वटि, असांखे को बि रिस्पॉन्स न ॾिनो अथई त कंहिं ॾिनी इहा पटी लहाराई, कीअं करंट लॻो ऐं हीउ ज़ान कीअं थियो, नुक़सानु असांजो केतिरो थियो। जेको तव्हांजे साम्हूं नुक़सानु आहे असांजो, जेको ॾिसो था कन पूरो कोन्हे, हथु जीअं त ॻोठ ग़ुलाम अली सोलंगी जे रहवासियुनि ऐं हुनजे अब्दुल गफ़ार सोलंगी जे वारसनि जा अब्दुल गफ़ार सोलंगी जा वीचार ॿुधा। हुन चयो त मूंखे तार ठाहींदे ई करंट लॻी वियो ऐं हितां जो जेको वली मोहम्मद लगारी आहे SDO आहे तलके किंगरी जो, हुन असां सां को बि तावन न कयो आहे। असां सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ हुकूमत खां इहा अपील था कयूं त असां सां सहकार कयो वञे इलाज में या ड्यूटी ॾियाराई वञे त जीअं असांजो गुज़र सफ़र सुठे तरीक़े सां थी सघे। कैमरामैन सजाद हुसैन सां जारी नौमान अवामी न्यूज़ HD पीर जो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।